जैकबाबाद का ब्यूरो चीफ गुलाम हुसैन जखरानी की रिपोर्ट मुताबिक जैकबाबाद में PTI जूं मुहब्बतूं ऐं वज़ीर आज़म जे मञाइण लाइ मौलाना फज़लुर रहमान सां मुलाक़ातूं जारी आहिनि। JUI ॿिन्ही सां साथ न ॾींदी पर आइन जे हुक्मरानी सां किरदारु निभाइबो। अरबे रुपया लुटण वारनि खे हुकूमतूं तहफ़ुज़ ॾियनि थियूं ऐं वफ़ाक़ ऐं सिंध जूं बजेटूं अवाम सां मज़ाक़ आहे। क़ाइद सिंध जे JUI अल्लामा राशिद महमूद सुमरो जो सहाफ़ियुनि सां ॻाल्हि ॿोल्हि ख़बर मूजिबि जमियत उलमा इस्लाम सिंध जे जनरल सेक्रेटरी अल्लामा राशिद महमूद सुमरो चयो आहे त वफ़ाक़ ऐं सिंध जी बजेट अवाम लाइ मज़ाक़ आहे। पीपल्स पार्टी जे वफ़ाक़ी बजेट जो बाइकाट ब्लैकमेल करे मफ़ादनि हासिल करण जी जंग आहे ऐं टोपी ड्रामे खां सवाइ कुझु बि न आहे। हिननि अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार जैकबाबाद जे चर ठुल में JUI जे अॻुवाणनि मौलाना फ़ख़्रुज़्ज़मान सुमरो जे जनाज़े निमाज़ पढ़ाइण ऐं मुजाहिद मीर हसन सहदरो जे वफ़ात ते तज़दीक़ करण बैदि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे कयो। उन मौक़े ते JUI जो सिले अमीर डॉक्टर AG अंसारी, सैयद अब्दुल बासिर शाह, मौलाना मोहम्मद इलियास चन्ना, हाफ़िज़ नसीर अहमद भुट्टो, मौलाना अब्दुल जब्बार रिंद, इंजीनियर अहमदुल्लाह अंसारी, अलाउद्दीन सुमरो, मीर हसन बुरड़ो बि मौजूदु हुआ। हुन बिलावल भुट्टो सदर जे इंतिख़ाब में 300 यूनिट बिजली इस्तेमालु कंदड़नि खे मुफ़्त ॾियण वारे सवाल जे जवाब में चयो त सदर उन जो वालिद वज़ीर आज़म उन जे वोटनि सां बणियो। क़ौमी असेंबली उन्हनि जे बेसाखियुनि ते आहे। सिंध ऐं बलूचिस्तान में उन्हनि जी हुकूमत आहे। पंजाब हुकूमत में हिसो घुरी रहिया आहिनि पर अञा चवनि था त असां अपोज़िशन में आहियूं। उन खां वधीक फ्रॉड कहिड़ो हूंदो? रोटी कपिड़ा ऐं मकान जो नारो, मुफ़्त बिजली ॾियण जो फार्मूलो वॾेरनि सरदारनि जागीरदारनि ऐं ताक़तवरनि लाइ उहो हिन चयो त ग़रीब ऐं विचोलो तबिको तड़पी रहियो आहे। सिंध में लाकानून जे जवाब में चयो त जॾहिं ज़िले जा SSP 1.5 करोड़ रुपए ॾेई मुक़ररु थींदा ऐं महीने में 50 लाख रुपया बंगले ते पहुचाईंदा त ऑफिसर लुटमार त कंदा न। हुन चयो त जून में किरोड़े रुपया ऐं अरबे रुपया मनसूबनि लाइ मंज़ूर त कया वेंदा आहिनि पर लखे रुपयनि जो कम बि मुश्किल नज़र अचे थो। हुन चयो त PTI जूं मुहबतूं ऐं वज़ीर आज़म जूं मञाइण लाइ मौलाना फज़लुर रहमान सां मुलाक़ातूं जारी आहिनि पर JUI ॿिन्ही सां न पर आइन जे हुक्मरानी सां किरदारु अदा कंदी। हुन चयो त JUI अवाम खे हक़मियत मिलण ऐं वोट जो तक़दुस चाहे थी। चोर दरवाज़े खां इक़्तिदार में ईंदड़नि जो रस्तो रोकण ऐं अवाम जे वोट सां पार्लियामेंट ऐं आइन ते अमल चाहिनि था।